اما بعد فاعوذ باللہ من الشیطان الرجیم بسم اللہ الرحمن الرحیم الصلاۃ والسلام علیک یا رسول اللہ وعلی آلک واصحابک یا حبیب اللہ الصلاۃ والسلام علیک یا نبی اللہ وعلی آلک واصحابک یا نور اللہ نویت سنت الاعتکاف۔ فرمان مصطفیٰ صلی اللہ تعالیٰ علیہ وآلہ وسلم جہمتے ڈہ بیرا درود پاک پڑھو اللہ تبارک و تعالیٰ انتے سو رحمتو نازل فرمائے تو صلو علی الحبیب صلی اللہ تعالیٰ علی محمد صلی اللہ تعالیٰ علیہ وآلہ وسلم۔ سپارے 13 سورہ رعد آیت نمبر 11 میں اللہ پاک ارشاد فرمائے تو ترجمو کنز العرفان، بے شک اللہ کہیں قوم کھاں پانجی نعمت اس تائیں ناہے بدلیندو جس تائیں وہ پان پانجی حالت نہ بدلائیں۔ تفسیر صراط الجنان میں آئے ہن آیت میں قدرت جو قانون بیان کयो ویو ہے تو اللہ پاک وٹ ان وقت تائیں کہیں قوم کھاں پانجی عطا کयल نعمت واپس ناہے وٹھندو جس تائیں وا قوم پان پانجے چنگن عملن کے برن عملن سان تبدیل نہ کرے چھڑے۔ ان آیت سگوری میں معلوم تھیو تو اللہ پاک جنہیں کہ قوم کے نعمتن سے نوازیندو ہے انہن کے دنیا میں ترقی، عروج، عزت خوشحالی، امن سلامتی نصیب فرمائیندو ہے تو انہن کا ہرو بھرو یہ نعمت واپس نہ آئے وٹھندو جیس تائیں وا قوم خود پانجی حالت نہ بدلے۔ جنہیں قوم بگڑجندی ہے چنگن عملن کے بدراں برا عمل کرن لگندی ہے، چنگن صفتن کے برائن میں تبدیل کرے چھڑیندی ہے، محنت کے بدراں سستی جو شکار تھیندی ہے، فرض شناسی کے بدراں لاپرواہی کا کم وٹھندی ہے، تقوی کے بدراں گناہ جی راہ اختیار کندی ہے، شکر گزاری کے بدراں ناشکری کندی ہے تو قومن جی عزت کے ذلت میں، خوشحالی کے بدحالی میں، عروج کے پستی میں، ترقی کے زوال میں ऐं कामयाबीअ کے ناکامیअ میں تبدیل کयो वेंदो आहे۔ دنیا جی تاریخ کھنی ॾिसो، قدرت جو इहो अटल कानून आहे۔ हिन ज़मीन ते हज़ारे क़ौमूं आयूं، उन्हनि खे तरक़ी، उरूज, इज़त, ख़ुशहाली ऐं अमन व सलामती जी नेमतुनि सां नवाज़ियो वियो, पर जॾहिं उन्हनि नेमतुनि जी नाक़दरी कई त उन्हनि खे इबरत जो निशान बणायो वियो। क़ौम आद हिननि खे ताक़त अता कई वई، माल ऐं दौलत सां नवाज़ियो वियो, पर जॾहिं उन्हनि नाफ़रमानी कई، नेमतुनि जी नाक़दरी कई त रब क़हार जल जलालू उन्हनि ते आंधारी जो अज़ाब मोकिलियो ऐं हू निशाने इबरत बणिजी विया। क़ौम समूद तामीर जे फ़न में माहिर क़ौम, अल्लाह पाक उन्हनि खे नेमतूं अता कयूं, ताक़त अता कई, माल ऐं दौलत सां नवाज़ियो, दुनिया में इज़त इनायत अता फ़रमाई, पर उहे सरकश थिया, नाशुक्री कयऊं, कुदरत शदीद ज़िलज़िले सां उन्हनि खे तबाह ऐं बर्बाद करे छॾियो। शद्दाद, नमरूद, फ़िरौन हिननि खे ताज ऐं तख़्त अता थिया, हुकूमत ऐं सल्तनत अता कई वई, पर इन्हनि बदबख़्तनि नेमत जी क़दुरु न कई, बाना हुया बाना बणिजी न रहिया, ख़ुदाई जी दावा कयऊं, पोइ रब क़हार अज़्ज़ वजल जो ग़ज़ब उन्हनि ते नाज़िल थियो ऐं उहे तबाह ऐं बर्बाद थी विया। मतिलबु जेसि ताईं क़ौम पंहिंजी हालत न बदिले अल्लाह पाक खे नेमतुनि खां महरूम नाहे फ़रमाईंदो। हिन आयत सगोरी मां हीअ बि मालूम थियो त उरूज ऐं तरक़ी का विरासती शइ न आहे। ईअं न आहे थींदो त फ़लाणी क़ौम हमेशह तरक़ी कंदी ऐं फ़लाणी क़ौम हमेशह पस्ती में रहंदी, न, हीअं हरगिज़ न आहे। तरक़ी, उरूज, कामयाबी, इज़त, शान शौकत उन सभिनी नेमतुनि जो तालुक़ नसब, नालो, पैसे ऐं रंग रूप सां न आहे, बल्कि तरक़ी ऐं उरूज जो तालुक़ आला किरदार सां आहे। मुफ्ती अहमद यार ख़ान नईमी रहमतुल्लाह ताला अलैह फरमाइनि था, क़ौमूं वॾियूं हुजनि या नंढियूं, एसि ताईं जो नबी अलैहिस्सलाम जा हम वतन, हम नसब, बल्कि अंबिया किराम अलैहिमुस्सलातु वस्सलाम जो क़ुराबतदार, एसि ताईं जो नबियुनि सगोरनि जो औलाद जेको बि अल्लाह पाक जी नेमत जी नाक़दरी नाशुक्री कंदो उन खां नेमत खसिजी वेंदी आहे। ॾिसो मके वारा घणा हज़रत इस्माईल अलैहिस्सलातु वस्सलाम जी औलाद मां हुआ, अल्लाह पाक उन्हनि खे नेमतुनि सां नवाज़ियो, उन्हनि खे काबा मुशर्रफ़ा जी ख़िदमत जो मौक़ो बख़्शियो वियो,
मक्को शरीफ़ जिते को मेवो का सब्ज़ी को अनाज नाहे थींदो उन शहर में उन्हनि खे हर क़िस्म जा मेवा ऐं अनाज इनायत कया विया। उन्हनि जे लाइ वापार जी राह आसान कई वई। दुनिया जे वॾनि वॾनि मुल्कनि में मके वारनि खे क़द्र जी निगाह सां ॾिठो वेंदो हो, पर उन्हनि नेमत जी नाक़दरी कई। दुनिया जो सभ खां वॾो तौहीद जो निशान यानी काबो शरीफ़ उनखे मक़ाम शिरक बणायऊं। अल्लाह पाक जे महबूब सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम खे न मञाऊं। अल्लाह पाक जी आयतुनि खां पासो कयाऊं। अहले हक़ यानी सहाबी सगोरनि ते वॾो ज़ुल्म ऐं सितम कयो वियो। पोइ नतीजो इहो ई निकितो, मैदान बदर में मके जे काफ़रनि जो गुरूर ख़ाक में मिलायो वियो ऐं खेनि अहिड़ी शिकस्त मिली जो इबरत जो निशान बणिजी विया। आख़िर ईअं छो थियो? अल्लाह पाक जे नबी हज़रत इस्माइल अलैहिस्सलाम सां नसबी ताल्लुक़ रखंदड़ काबा मुअज़्ज़मा जी ख़िदमत कंदड़ आख़िर इन्हनि शिकस्त छो खाधी? अल्लाह पाक फरमाए थो, ही उन सबबु आहे त अल्लाह कंहिं नेमत खे हरगिज़ नाहे तब्दील कंदो जेका उन कंहिं क़ौम खे अता कई हुजे जेसिताईं उहे पाण पंहिंजी हालत खे तब्दील न कनि। सबा अरब जो हिकु वॾो कबीलो हुयो। उहे माण्हू अल्लाह पाक जे नबी हज़रत हूद अलैहिस्सलाम जी औलाद मां हुया। यमन जे हिकु इलाइक़े में रहंदा हुया। अल्लाह पाक उन्हनि खे बेमिसाल नेमतुनि सां नवाज़ियो हो। उन्हनि जे इलाइक़े में आबो हवा अहिड़ी साफ़ ऐं पाकीज़ा हुई जो उन इलाइक़े में न मच्छर हुआ, न नांग, न बिच्छू, न मख, न खटमल। मौसम घणो मुअतदल, न ज़्यादा गर्मी हूंदी हुई न घणो सीउ। ज़मीन वॾी ज़रख़ेज़ हुई। उन्हनि जा बाग़ मेवनि सां भरियल हूंदा हुया। एसि ताईं जो को शख़्स मथे ते टोकरो खणी बाग़ मां लंघंदो हो त उनजो टोकरो तरह तरह जे मेवनि सां भरिजी वेंदो हो। उनखे मेवो टोड़ण जी बि ज़रूरत ई न पवंदी हुई, एतिरी कसरत सां मेवा थींदा हुया। गर्ज़ उहा क़ौम घणी ख़ुशहाल, अमनो सुकून ऐं आरामो चैन वारी ज़िंदगी गुज़ारे रही हुई, पर उन्हनि सरकशी कई। अल्लाह पाक उन इलाइक़े में 13 नबी सगोरा अलैहिस्सलाम मोकिलिया। उन्हनि सरकशनि अंबिया किराम अलैहिस्सलाम खे न मञियो, तकबुर कयो, कुफ़्र ते रहिया, ज़िद्दी थी विया, नबियुनि सगोरनि जी बेअदबी ऐं गुस्ताखी कई त रब्बे क़हार जल जलालहू जो कहर उन्हनि ते अची कड़कियो। अल्लाह पाक उन्हनि ते ॿोॾि जो अज़ाब मोकिलियो जंहिंसां उन्हनि जा बाग़ घर सभई फ़ना थी विया। क़ुरान करीम में उन सरकश क़ौम जो इबरतनाक दास्तान हीअं बयानु थियो आहे। तर्जुमो कंजुल इरफ़ान। बेशक सबा क़ौम जे लाइ उन्हनि जी आबादी में निशानी हुई। 2 बाग़ हुआ, हिकु साॼे तरफ़ ऐं ॿियो खाॿे तरफ़। पंहिंजे रब जो रिज़्क़ खाओ ऐं उनजो शुक्र अदा कयो। पाक शहर आहे ऐं बख़्शण वारो रब आहे। पोइ उन्हनि मुंहुं फेरियो त असां उन्हनि ते ज़ोरदार सैलाब मोकिलियो ऐं उन्हनि जे बाग़नि जे एवज़ 2 बाग़ उन्हनि जे बदिले में ॾिना जेकी कोड़े मेवे वारा ऐं लही वारा ऐं कुझु थोरियुनि ॿेरियुनि वारा हुया। असां उन्हनि खे उन्हनि जी नाशुक्री जे सबबु इहो बदिलो ॾिनो ऐं असां उन्हनि खे सज़ा ॾींदा आहियूं जेको नाशुक्रो हुजे। प्यारा इस्लाम भाइरो, मालूम थियो तरक़ी उरूज जो ताल्लुक़ नाले नसब सां न आहे। उन जे लाइ हीउ नाहे ॾिठो वेंदो त केरु कंहिंजो पुटु पोटो आहे। हीउ नाहे ॾिठो वेंदो त केरु केरु घणे पैसे वारो आहे। तरक़ी ऐं उरूज जे लाइ किरदारु ॾिठो वेंदो आहे। सल्लू अलल हबीब सल्लल्लाहु ताला अला मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। ए आशिकाने रसूल, 14 अगस्त यानी पाकिस्तान जो 75हों योम आज़ादी अचण वारो आहे। हिन तारीख़ ते अल्लाह पाक असांखे बि हिकु नेमत सां नवाज़ियो। असांखे आज़ादी अता कई वई। नंढे खंड में मुसलमान अटकल 100 सालनि ताईं ग़ुलामी जी ज़ंजीरुनि में जकड़ियल रहिया। मुसलमाननि खे ज़िलत जी निगाह सां ॾिठो वेंदो हो। उन्हनि ते ज़ुल्म ऐं सितम कयो वेंदो हो। काफ़िर मुसलमाननि खे जानी ऐं माली नुक़सानु पहुचाईंदा हुया। नंढड़ियुनि नंढड़ियुनि ॻाल्हियुनि ते मुसलमाननि जी इज़त खे पामाल कंदा हुया। मुसलो चई मज़ाक़ उॾाईंदा हुया ऐं ख़बर नाहे ॿियूं कहिड़ियूं कहिड़ियूं तकलीफ़ूं ॾींदा हुया। पोइ अल्लाह पाक करम फरमायो। आशिकाने रसूल आलिम सगोरनि महिनत कई, बयानात करे, किताब लिखी, घर घर वञी मुसलमाननि खे हिकु जज़्बो ॾिनो, जुस्तजू ॾिनी। बर्रे सगीर जी कुंड कुड़छ मां नारा लॻण लॻा त पाकिस्तान जो मतिलबु छा, ला इलाहा इल्लल्लाह, केरु असांजा रहनुमा मुहम्मदुर रसूलुल्लाह। आख़िर आशिकाने रसूल आलिम सगोरनि ऐं अवाम जी गॾियल कोशिशुनि रंग लातो। मुस्लिम रहनुमाउनि जी महिनत कमु आई ऐं अल्लाह करीम असांखे इस्लामी जमहूरिया पाकिस्तान जी सूरत में पंहिंजो आज़ादु मुल्क अता फ़रमायो। हाणे ॾिसणो हीअ आहे त छा असां हिन नेमत जी क़दुरु करे रहिया आहियूं? छा असां पाकिस्तान जे मक़सद खे निभाए रहिया आहियूं?
पाकिस्तान छो ठाहियो वियो? 13 जनवरी 1948 ते इस्लामिया कॉलेज पिशावर में पाकिस्तान हासिल करण जो मक़सदु बयानु कंदे बानीअ पाकिस्तान मोहम्मद अली जिन्ना फरमायो, असां पाकिस्तान जो मुतालबो हिकु ज़मीन जो टुकड़ो हासिल करण जे लाइ न कयो हो, बल्कि असां अहिड़ी तजुर्बे गाह हासिल करणु चाहियूं था जिते इस्लामी उसूलनि ते आज़ादी सां अमल करे सघूं। 6 मार्च 1946 ते मोहम्मद अली जिन्ना हिकु तक़रीर में चयाऊं, लेट अस गो बैक टू आवर होली बुक द कुरान, लेट अस रिवर्ट टू द हदीस एंड द ग्रेट ट्रेडिशन ऑफ इस्लाम which have everything in them for our guidance। यानी असांखे पंहिंजे पाकीज़ा किताब क़ुरान मजीद जी तरफ़ वापसि मोटिणो पवंदो, असांखे हदीस शरीफ़ ऐं इस्लाम जी तालीमात ॾांहुं ॿीहर रुख़ करणो पवंदो, छो त उन में असांजी रहनुमाई जे लाइ सभु कुझु मौजूदु आहे। त हे आशिक़ान रसूल, हीअ आहे पाकिस्तान बणाइण जो मक़सदु। हीउ मुल्क उन करे ठहियो त जीअं असां इस्लामी तहज़ीब ऐं सक़ाफ़त खे आज़ादी सां अपनाए सघूं, क़ुरान करीम, हदीस शरीफ़ ऐं इस्लामी तालीमात ते आज़ादी सां अमल करे सघूं। छा असां हिन मक़सद ते पूरी तरह लही रहिया आहियूं? छा असांजो हलणु फिरणु, असांजो रंग ढंग, असांजा तौर तरीक़ा इस्लामी आहिनि? असां पाकिस्तान उन करे आज़ादु कयो त नमाज़ूं पढ़ूं। छा असां नमाज़ पढ़ूं था? असां पाकिस्तान उन करे आज़ादु कयो त रोज़ा रखूं। छा असां रमज़ान जा रोज़ा रखूं था? असां पाकिस्तान उन करे आज़ादु कयो त असां तिलावत कयूं। आज़ादी सां क़ुरान करीम जी तालीमात ते अमल करणु आज़ादी सां सुन्नतूं अपनाइण जे लाइ बणायो वियो। उन करे बणायो वियो त असां सुन्नतुनि ते अमल करे सुन्नत जे मुताबिक़ लिबास पायूं, त कोई असां ॾांहुं आंगुर खणण वारो न हुजे। असां निमाज़ पढ़ूं, पटको पायूं, हथ में तस्बीह खणूं त को असां ते ठठोल न करे। असां जूं माइरूं भेनरूं बुरको पाइनि, शरई परदो कनि, चादर ऐं चार दीवारी में रहनि त को आंगुर न खणे, को उन्हनि ते ठठोल न करे। इंसाफ़ सां चओ, छा उहे सभु असां करे रहिया आहियूं? न, बिल्कुलु नथा कयूं। त असांखे घुरिजे त असां हिन नेमत जो क़दुरु कंदे असां अल्लाह ऐं उन जे रसूल जे ॿुधायल रस्ते ते हलण जी कोशिशि कयूं ऐं हिन नेमत जो शुक्र अदा कंदे अल्लाह पाक खां दुआ घुरूं त या अल्लाह, जहिड़े नमूने तो असांखे हीअ नेमत अता फ़रमाई आहे त असांखे इन जो क़दुरु करण जी बि तौफ़ीक़ अता फ़रमा। आमीन बिजाह नबी अमीन।